हैदराबाद में 3 ॾींहं अॻु हाली रोड वारे इलाइक़े में हुजूम हथां मुबैना तशदद में फ़ौत थियल कासमाबाद वासी शख़्स वारो मामिलो आहे। नासिर शाह ते हुजूम पारां तशदद वारियूं वीडियोज़ मंज़र आम ते अची वियूं आहिनि। वीडियोज़ में वाज़िह तौर खेसि तशदद जो निशानो बणिजे ॾिसी सघिजे थो। हाली रोड पुलिस सरकारी फ़िरियाद ते वाक़े जो केस चइनि जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल करे वरितो आहे। हाली रोड पुलिस मूजिबि 7 जुलाई ते कांच मिल जे पावर ॻोठ मां नासिर शाह खे ज़ख़्मी हालत में कुछ माण्हू लोडर में खणाए थाणे ते पहुता, जंहिं बाद खेसि इलाज लाइ सिविल इस्पताल मुंतक़िल कयो वियो, पर डॉक्टरनि संदसि फ़ौत थियण जी तस्दीक कई। पुलिस ॿुधाए त शुरूआती जांच दौरान ॼाण मिली आहे त फ़ौती नासिर शाह मुबैना तौर नशे जी हालत में कुझु घरनि में दाख़िल थी हुल हंगामो कयो, जंहिं ते इलाइक़े वासियुनि खेसि तशदद जो निशानो बणायो। पुलिस जो चवणु आहे त राति देर सां इमरान ऐं नवाज़ समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, जिन खे अदालत में पेश कयो वेंदो, जॾहिं त मक़तूल जो तालुक़ु कासमाबाद जे अनवर विलास वारे इलाइक़े सां आहे। नासिर शाह जे वारसनि जो इल्ज़ाम आहे त संदसि कुझु माण्हुनि ते पैसा रहियल हुआ, जेके हू वठणु वियो, जंहिं ते जवाबदारनि खे तशदद करे क़तल कयो आहे। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।